हितां जो इहो तरीक़ो आहे त जे इहो ई पुलिस वारो जेको तव्हांखे सलूट थो करे अचे सिधो थी सुभाणे इहो ई तव्हांजे ॻीचीअ में हथ थो विझे त हलवा सम्झे न। पर हिते माण्हुनि खे इन शइ जो अहसासु न आहे। आख़िर में जेको आहे इहा जेका हॉस्पिटल आहे डॉक्टर ज़ीनत ईसानी हॉस्पिटल जंहिंखे अलमारूफ 20 बेड हॉस्पिटल इन हवाले सां कुझु नाज़रीन खे आगाह कयो त हीअ हॉस्पिटल छा मक़ासिद आहिनि इहा ऐं हिन जो छा बैकग्राउंड आहे। इहो हॉस्पिटल जेका आहे हिते ॾाढे घटि माण्हुनि खे ख़बर आहे त हे हॉस्पिटल छा थी करे छा नथी करे। हिन महिल मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि स्टेटमेंट थो ॾियां जेका तव्हां वेरीफाई कयो ऐं जंहिंखे मुंहिंजी स्टेटमेंट तव्हां नोट कयो। हितां खां वेंदे सिबी ऐं क्वेटा ताईं हिन ई अस्पताल में माण्हू था अचनि, रस्ते में को अस्पताल कान्हे। हिन महिल हिन असांजे इलाइक़े जी मेन हॉस्पिटल इहा डॉक्टर ज़ीनत ईसानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस आहे। हिन महिल जे तव्हां विज़िट कयो त हिन महिल बि कमु हले थो। आई हॉस्पिटल मथां ठहे थी पई जंहिंमें असां हूअं ई आई जो यूनिट आहे असां वटि, पर हाणे ब्रांड न्यू अलॻि सां ठाहियूं था पिया। 60, 70, 80 ऑपरेशनियूं हर हुन में थियनि थियूं हफ़्ते में। हाणे हिन महिल कंस्ट्रक्शन ॾाढी मुश्किल सां असांखे पावर मिलियो आहे। MRI मशीन लॻल आहे, CT स्कैन। तव्हां को अहिड़ो शोबो कोन्हे। हाणे असां 2 OT था ठाहियूं मथे ऑपरेशन थिएटर जंहिंमें हिन महिल असां वटि ऑर्थोपीडिक सर्जन बि अचे थो, जनरल सर्जरी ऐं ॿियो हे तव्हांजो जेको यूरिनरी छा हुनखे अलाए छा स्पेशलिटी हुनखे चवंदा आहिनि, बहरहाल उहो बि आहे असां वटि। त हिन खां वॾी हॉस्पिटल हिन महिल न सिविल अस्पताल आहे, न ॿी का इर्द गिर्द अस्पताल आहे, न जैकम्बाद में, न वेंदे सखर ताईं, न वेंदे लाड़काणे ताईं। को बि एप्रिशिएट नथो करे त हे इहा हिकदमि इहा अस्पताल काथों जो काथे पहुची वई आहे। एप्रिशिएट त तॾहिं थींदो न जॾहिं हिकिड़ो पब्लिक जो रुझान जेको आहे उहो वधि में वधि इन हॉस्पिटल ॾे थिए। असां त ॾिसूं था पिया त पब्लिक जो रुझान माना जेको आहे हिन हॉस्पिटल जी तरफ़ आहे कोन, त ज़ाहिर ॻाल्हि आहे कुझु सर्विसिस में फॉल्ट हूंदो न। या तव्हां इहा एॾी ग़लति असेसमेंट कई आहे जो पब्लिक जो रुझान न आहे, जो क्वेटा जा माण्हू क्वेटा जूं मायूं हिते थियूं अचनि पयूं। माज़रत सां सर माना जेको असां जेका असेसमेंट कयूं था उहो लोकली कयूं था। जेकर हिकिड़ी शइ जो लोकली बेनिफिट असांखे नज़र न अचे ऐं कोटिया पेशावर पंजाब जा माण्हू जेकॾहिं बेनिफिट वठी वञनि त उन सां त असांजो को सरोकार न आहे। असांजो सरोकार आहे लोकल कम्यूनिटी सां, लोकल माण्हुनि जो हिते रुझान नज़र न अचे। मां पोइ उन में इहो चवंदुसि माफ़ कजो माज़रत सां त तव्हां अलाए कहिड़े नखियुनि सां था ॾिसो। तव्हां कॾहिं सुबुह जो अचे ॾिसो हिते रश उहे कहिड़ा माण्हू आहिनि, केतिरा पेशेंट हिते रोज़ अचनि था पिया। इन जो मतिलबु इहो आहे मां जेको चयुमि न त ख़बर न आहे माण्हुनि खे, उहो रुॻो एतिरे हद ताईं त असां कॾहिं पब्लिसिटी न कई आहे, पंहिंजी पब्लिसिटी न कई आहे कॾहिं बि। पर इन जो इहो मतिलबु न आहे त पब्लिक खे ख़बर कोन्हे। सिविल अस्पताल में नथा वञनि, हेॾे था अचनि, इहो पब्लिक जो रुझान न आहे। तव्हांजा ऑफिसर हितां जा ज़िले जा उहे हेॾे था अचनि, पंहिंजे जेके सरकारी अस्पताल आहिनि ओॾे नथा वञनि। मां हाणे नालो नथो खणां, कहिड़ा कहिड़ा ऑफिसर्स हिते अचनि था पिया असां वटि। तव्हांजे पासे जो रुझान हिते न आहे। उहे लाड़काणो ओरे आहे मधेजीअ खे त हेॾे नथा अचनि। पर मां तव्हांखे ॿुधायां सिबी ऐं जैकम्बाद खां बि हिते था अचनि। हे जेॾो कंदकोट ऐं इहो जेको बि इलाइक़ो आहे उहे हिते था अचनि। हिते तव्हां सुबुह जो ॾिसो त सही रश अचे कॾहिं, जीअं रुझान न हुजे त इहा रश जारी थिए। हिन महिल जेको आहे त इहा हॉस्पिटल माना फुली चैरिटेबल आहे या छा माना जेको आहे त तरीक़ेकार? इहा हॉस्पिटल फुली चैरिटेबल आहे।
इते CT स्कैन बि मुफ़्त आहे, हाणे MRI शुरू थींदी उहा बि मुफ़्त थींदी। तव्हांजी जेका डिलीवरीज़ थियूं थियनि हिते महीने में घटि न त अलाए 400-500 डिलीवरीज़ थियनि थियूं पियूं हिते, कंप्लीटली फ्री, बिल्कुलु फ्री आहे, ठीकु आहे। त इहा फुली चैरिटेबल आहे, फ्री आहे। ऐं हा हे जेके हॉस्पिटल जेका आई जी सर्जरी थी थिए या उन में जेके लेंसिस था विझनि, इहे असांजा पंहिंजा न आहिनि, इहे इसरा यूनिवर्सिटी हॉस्पिटल जेका आहे हैदराबाद में, इहे उन जा डॉक्टर उनूं था अचनि पिया, पोइ उहे पंहिंजे लेंसिस लाइ या हिन जा हुन जा उहो चार्ज कनि था पिया। अच्छा, पुठिएं दफ़े जेको आहे थोरो कुझु मुंहिंजे ख़्याल में 10-15 ॾींहं पहिरियां कंहिं दोस्त सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन चयो त मुंहिंजी जेका आहे न 20 बेड हॉस्पिटल में घरवारी आहे या उन जेको फैमिली मेंबर आहे उनजी डिलीवरी थी आहे, डिलीवरी जी जेका चार्ज आहे जेको डॉक्टर जी उहा त न आहे, पर जेको बाक़ी एक्सपेंसिस आहिनि उहो मूंखे ॿुधाए पियो त 20,000 ताईं माना मुंहिंजा जेके एक्सपेंसिस थिया आहिनि, या मेडिसिन जी मद में या कंहिं ॿी मद में। त जेकॾहिं एतिरा सारा एक्सपेंसिस बि थी था वञनि तॾहिं त मसइलो आहे न ग़रीब लाइ। इहो जेको बि तव्हांजो ॼाणण वारो आहे, मूंखे तव्हां नाव त न ॿुधायो आहे, पर उहो कूड़ो आहे, सफ़ा कूड़ो आहे, अहिड़ो कूड़ो आहे, अहिड़ो मां ॿिया लफ़्ज़ जीअं इस्तेमालु कयां त जाइज़ थींदा उन माण्हूअ लाइ। हे कूड़ फैलाइणु, इहे 20,000 सवाल ई कोन थो पैदा थिए। अहिड़े अलाए कहिड़ा कूड़ा माण्हू तव्हां गॾु था कयो पंहिंजे गिर्द, थोरा चङा माण्हू गिर्द गॾु कंदा कयो, कंहिं चङनि माण्हुनि सां उथणु वेहणु जेको आहे न उहो तव्हांखे बि सुधारींदो, सम्झो न। बाक़ी इहे ॻाल्हियूं करणु त हे हीअं आहे, हे हीअं आहे, हिते आहे न हिकिड़ी लॉबी आहे जेका मुंहिंजे कढ आहे, ठीकु आहे। हिते बि वेठा आहिनि असांजा AIB जो आहे, हे आहे हो आहे, इहे सभु उन्हनि खे असां कढण जी कोशिशि था कयूं त ज़ोरीअ कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिते कॾहिं किथां थी फ़ोन अची वञे, कॾहिं किथां थी फ़ोन अची वञे। हाणे हिते माण्हू वेठा आहिनि जंहिंखे वेहण ई न घुरिजे, इहे असांखे डॉक्टरनि लाइ ज़रूरत आहे। त इहे सभु हिकिड़ी लॉबी आहे जेका कूड़नि ते मबनी आहे। इहे कूड़ा माण्हू इन्हनि खे जीअं असां 2 पैसा ॾियूं ऐं उन में माफ़ु कजो, मां वरी हिकिड़ी ब्लैंकेट स्टेटमेंट वरी ॾींदुसि, उन में तव्हांजा सहाफ़ी जेके आहिनि उहे सभ खां फ्रंट ते उहे आहिनि कूड़ फैलाइण में, ठीकु आहे। जंहिंखां पैसा मिलनि था उन खां उन जी हे तारीफ़ था कनि, जंहिंखां पैसा नथा मिलनि उन्हनि खे उन्हनि जे कढे पइजी था वञनि। 20,000 मूंखे अचे ॿुधाए, रसीदां त ॾेखारे अचे 20,000, मूंखे हुनजो नालो ॿुधायो त तव्हां ॿिए दफ़े हुनखे हिते इस्पताल में इंक्वायरी कयूं असां। इहे त ॻाल्हियूं तव्हां हिकिड़ी शइ अहिड़ी शइ मां इहो पहिरियों बि बयानु ॾिनो आहे, हिन शहर में शिकारपुर शहर में 1900 हिकिड़ी मां मोज़ज़ हस्तीअ जे साम्हूं इहो मां बयानु ॾिनो आहे। 1947 खां पोइ जंहिं हिन शहर में को कमु थियो आहे त उहा इहा इस्पताल आहे सॼे ज़िले में। सर बाक़ी सर्विसिस त फ्री हूंदी, मेडिसिन जा ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा बि त फ्री न हूंदी न। मेडिसिन्स 2 क़िस्म जूं आहिनि, हिकु क़िस्म जी उहा आहे जेका असां जीअं हाणे ऑपरेशन थिएटर थींदी आहे त उन में असां वटि ब्लड बैंक बि आहे न। हाणे ब्लड बैंक जो दुनिया में तरीक़ो इहो आहे त तव्हां ब्लड ॾींदव त तव्हां ब्लड वठंदव, त उहो त आहे न। ईअं ब्लड किथां आणींदासीं असां, माण्हू कोहूं छा, माण्हू कोई हिन में असां ब्लड हिन में विझूं, पाण को डोनेट कंदो त उन खे असां ब्लड ॾींदासीं। त इन में के इंसिडेंटल ख़र्चा आहिनि, पर उहे इहे ई हूंदा। हाणे ॿाहिरि वेठा आहिनि के बि इहे फार्मेसीअ वारा या छा, उहे छा था कनि छा नथा कनि, माण्हू जे उन्हनि खां का एस्प्रीन वठनि था या ॿी का दवा वठनि था ऐं उहे हुननि खां जेको बि चार्ज कनि था उनजो असांजो त वास्तो न आहे, हे वञी जातों बि वठनि। पर मेडिसिन वधि में वधि थोरी घणी हूंदी, मूंखे सही इतला न आहे छा की मां डायरेक्टली इन्वॉल्व न आहियां, पर सफ़ा जीअं
ऑपरेशन थिएटर, एनेस्थीसियोलॉजिस्ट, सर्जन, हर शइ फ्री आहे, OPD फ्री आहे, CT स्कैन फ्री आहे, MRI हाणे थिए, अच्छा दिलि जी उहा जेका थींदी आहे उहा मैमोग्राफी आहे उहा फ्री आहे, ॾंदनि जो शोबो आहे उहो फ्री आहे, फिजियोथेरेपी आहे उहा फ्री आहे। त कहिड़े हुनजी 20,000 वारो मूंखे ॾेखारियो अथई, उनजी शक्ल बि आहे अहिड़ी जो 20,000 परे बि सघे थो, हूंदो को रिश्वतखोर ऑफिसर जो तव्हांजो दोस्त जेको आहे, उनखे उन ॾींहुं इहे 20,000 किथां हथु न आया हूंदा त इन जे करे चए थो त मां हिते ॾेई आयो आहियां, न अहिड़ा। अच्छा सर, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांखे इनायत कयूं। वरी नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह ताला जेको आहे तव्हां सां मुलाक़ात थींदी रहंदी।